अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जेका किस्त अचण वारी आहे उन जी तफ़सील सां तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं। छा मूंसां वाकई नेक्स्ट एपिसोड में जेको आशू खे सटको ऐं कुटको ॾींदो उनजे घर में घिरी, या वरी इहो कूड़ो केस ठाहे नवाब खान मूसा जे पोयां हलाईंदो। छा नेक्स्ट एपिसोड में मूसा फ़ैसिले में पुॼण में कामयाब थी वेंदो या वरी पुलिस खां गिरफ़्तार थी वेंदो। छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों भावल के भी पुलिस गिरफ़्तार करे वेंदी। जेको कुछ थियणो आहे तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। फिर इन खे पूरो ॾिसो दोस्तों जी तव्हांखे कहाणी सम्झ में अचे। ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इन खे भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। रोज़ाना जीअं हर अपडेट तव्हांखे टाइम सां ऐं सची ॿुधाईंदा आहियूं। अॼु भी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों जीअं मूंसां रुली रुली तंग थी नेठि पंहिंजे घर ॾे रुख कंदो उन ख़बर आहे त एॾे सजावल नवाब खान जो जेको आहे ख़्यालु न हूंदो, लेकिन उते लौंग लीमो मिली वेंदो। लीमे खे एॾी सटको ॾींदो। मूंसा त लीमो बकंदो त मां छाजे लाइ हिते बीठो आहियां, तुंहिंजे लाइ बीठो आहियां, मूंखे नवाब खान बिहायो आहे। पोइ हू हलियो वेंदो सिधो हाशू जे घर। ठीकु आहे, लीमे खे वठी करे ऐं उते हाशू खे सटको ॾींदो। लेकिन हाशू वरी उतो छुतो थी मूसा जे घर वेंदो, लेकिन मूसा हुते हूंदो ई कोन आहे, सटको ॾिनो हलियो वेंदो आहे। पोइ वरी नवाब खान सां वञी मिलंदो हाशू ऐं सॼी कहाणी ॿुधाईंदो। पोइ हाशू जो केस वरी नवाब खान पुलिस वारनि खे ॿुधाईंदो त बाबा हिन जो केस दाख़िल कयो ऐं मूसा खे गिरफ़्तार कर। मूसा हिन खे हथु ईंदो कान, हू निकिरी वेंदो त उनखे ख़बर आहे जिथे किथे वाठा नवाब खान जा मौजूदु आहिनि। अहिड़े हिसाब सां दोस्तों वरी पुलिस निकिरंदी कुते जी हेॾां होॾां ड्रोड़ींदी ऐं ॻोल्हींदी मूसा खे। लेकिन मूसा हिन चकर सफ़ा होशियारु थियल आहे, सुखियो हथु हिन खे कान ईंदो। बहरहाल फ़ैसिले ते पुॼण ताईं ॿ टे किस्तूं दोस्तों हिकु ॿ किस्तूं लॻी वेंदियूं। वरी बि तव्हां ॾिसजो, सम्झे न, हिन ड्रामे खे थोरो छिकिणो आहे तुर जी वल वांगुरु। अहिड़े हिसाब सां ही सीन नेक्स्ट एपिसोड में थियण वारा आहिनि। ऐं भावल खे पुलिस कोन गिरफ़्तार कंदी, सिर्फ़ु सखणियूं धमकियूं ॾींदी। बाक़ी जेको आहे मखण खे पिया सटको ऐं कुटको इन थाणे में ॾींदा। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगर तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर यूट्यूब चैनल जो तव्हांखे शौक़ु आहे त शायदि भाई टेक चैनल ते वञी करे सिखी सघो था।